पीपीएमपीए मलकस सिकंदर जे वेझे साथी दुरमान पालारी जे वेझे माइट मोहम्मद अज़हर पालारी खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। मोहम्मद अज़हर पालारी मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप जे अॻुवाण गुलाम नबी पालारी ऐं संदसि सहूलियतकारनि ऐं तपेदार फ़िरोज़ ॾांहुं जालसाज़ी ज़रिए संदनि अबनि ॾाॾनि जी मौरूसी ज़मीन जो जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे ज़मीन बिल्डरनि खे 8 करोड़ रुपयनि में विकिरो कई आहे। सोशल मीडिया ते मामिलो अचण खां पोइ लैंड माफ़िया ग्रुप वहिंवार ॾियारण जी ख़ातिरी कराई हुई। कुझु ॾींहं अॻु थाणो अहमद खान में मलिक हाउस ते मलकस सिकंदर खान सां मुलाक़ात करे खेसि दांह ॾिनी हुई। उन दांह जी रिपोर्ट सोशल मीडिया ते हलण खां पोइ धमाज जे मलाणी ख़ानदान जे हिकु मौजूदु फ़ोन ते राब्तो करे चयो त तव्हांजो मामिलो 24 कलाकनि अंदरि हल कयो वेंदो। हाणे हिन मामले खे वधीक सोशल मीडिया ते न खयो वञे, पर 24 कलाक गुज़रण बावजूदु हिन वक़्त ताईं कंहिं बि राब्तो न कयो आहे। हिन चयो त असांजो ख़ानदान गुज़िरियल 40 सालनि खां मलकस सिकंदर सां गॾु आहे। हर ॾुखे वक़्त में मलकस सां गॾु बीठो रहियो आहे। उन ख़ानदान जे लैंड माफ़िया ग्रुप जालसाज़ी ज़रिए ज़मीन नाला मैच करे ज़मीन 8 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾी आहे। मुसलसिल जालसाज़ी ख़िलाफ़ु दाऊं कूकूं करे रहिया आहियूं। लैंड माफ़िया ग्रुप पीपीएमपीए मलकस सिकंदर खां एॾो वॾो ताक़तवर सगारो आहे जेको असांखे वहिंवार वठी ॾेई नथो सघे।